जेके स्कूलनि जा हितां अचनि था जेके प्राइमरी जा आहिनि ऐं मैट्रिक जा आहिनि ऐं फस्ट ईयर इंटर जा आहिनि जेके हितां ॾाढी तकलीफ़ थिए थी इन करे महिरबानी करे हिनखे जल्द खां जल्द ठाराए ॾियो ऐं साईं जिन खे बि गुज़ारिश आहे त तव्हां साईं पॉज़िटिव रिपोर्ट ॾियो त जीअं जल्दी हा जे त साईं हीअ अॼु जेको आहे हिते साईं असां वटि पहुतो आहे केनाल साहिबु ऐं साईं पंहिंजो नालो ॿुधाइजो सर। रोशन अली राठौड़ साहिबु जीअं पहुतो आहे अॼु ऐं हीअ जेका पुल आहे तव्हां ॾिसो पिया साम्हूं जेको आहे ठारो खान भाणू आहे लाला कादर नवाज़ दाऊद पोटो आहे पोल खान निज़ामाणी आहे हिन पासे उनड़नि जा ॻोठ आहिनि हीअ पुल जेका पुराणी दौर जी ठहियल हुई जेका अंग्रेज़नि जे दौर में जेका ज़बून हालत में थी वई पोइ कंहिं हिन जी सार संभाल न थी अॼु साईं जिन पहुता आहिनि पाण केनाल साहिबु पहुता आहिनि विज़िट कई अथनि ऐं असांजी इहा गुज़ारिश आहे त हिनखे जल्द खां जल्द जीअं ठाराए ॾियो त जीअं ॿार जेके स्कूलनि जा हितां अचनि था जेके प्राइमरी जा आहिनि ऐं मैट्रिक जा आहिनि ऐं फस्ट ईयर इंटर जा आहिनि जेके हितां ॾाढी तकलीफ़ थिए थी इन करे महिरबानी करे हिनखे जल्द खां जल्द ठाराए ॾियो ऐं साईं जिन खे बि गुज़ारिश आहे त तव्हां साईं पॉज़िटिव रिपोर्ट ॾियो त जीअं जल्दी हा इंशाल्लाह। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे त हीअ आया जेका आहे सा लोकल गवर्नमेंट जी ठहियल हुई या अहिड़ी कशे ठहियल हुई सर हीअ अंग्रेज़नि जी दौर जी ठहियल पुल हाणे उन में असांखे ख़बर कोन्हे लोकल गवर्नमेंट इन जी का वज़ाहत हा इन में असांखे क्लियर कोन्हे छो जो उहो तव्हांजो जेको केनाल हूंदो या जेके उन दौर में छो जो हीअ शाख उन टिप ते ईअं वहंदी हुई जीअं माना वाह वहंदो छो जो असां जॾहिं हितां मटींदासीं कोन मटे सघंदासीं पोइ असां माना जेको आहे हिन पुल ते हींअर तव्हांजी कंप्लेन आहे सा इज़ लोकल गवर्नमेंट जे मथां थियल आहे या एजुकेशन डिपार्टमेंट मथां थियल आहे? लोकल गवर्नमेंट वटि जेको लेटर निकितो आहे उहो लोकल गवर्नमेंट खे निकितल आहे जेको काउंसिल आहे न चीफ काउंसिल ऑफिसर उनखे निकितल आहे। असांखे सिर्फ़ु लोकेशन डिक्लेयर करे ॾियणी आहे त जेका हू जेको सभु कुझु हुननि खे करिणो आहे। बिल्कुलु हा इन जे लाइ तव्हांखे गुज़ारिश आहे त माना तव्हां रिपोर्ट ॾींदो त हुन में उहो थी वेंदो। महिरबानी थैंक यू।